सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलम नजअलिल अर्ज़ मिहादा वल जिबाल औतादा व खलक़नाकुम अज़वाजा वजअलना नौमकुम सुबाता वजअलना लैला लिबासा। वजअलना अन्नहार माशा वबनैना फौककुम सबअन शिदादा वजअलना सिराजम वहाजा वअंज़लना मिनल मुसिरात माअन सज्जाजा लिनुख़रिज बिही हब्बन व नबाता व जन्नातिन अल्फाफा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इनके आवाज़ के सनो कर थोड़ो आवाज़ भी दे। दुरूद शरीफ पढ़ो। दुरूद ईअं दा पढ़ो ॼणु 15 ॾींहंनि जी बुख अथव। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व सहाबिही व अहले बैती व अज़वाजिही अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो दोस्तो ऐं बुज़ुर्गो, हिन गजले खान मुग़ेरीअ जे ॻोठ जी जमात पाड़े ओड़े वारो अवां खे मुबारक आहे। जो हिन शादीअ जे मौके ते अल्लाह ताला अवां खे पंहिंजे बैत में विहारे रहमत बरकत हिदायत नूरानत वारे कुरान मजीद जो ॿुधण नसीब फरमायो। आयतूं उहे तिलावत कयूं आहिनि जिन आयतुनि जे अंदर अल्लाह ताला पंहिंजे वहदानियत खे बयान फरमायो। आसमान ऐं ज़मीन ऐं जबलनि ऐं मेवनि जो पैदा करण इहा समूरा जो ताक़त हिकिड़े रब साईं जी आहे। अकेले के जोड़ो बनाए
इया उन्हीअ जी तारीफ़ ये सब उन्हीअ जा थोरा इन्हीअ करे फरमाई वइन तउद्दू नेमतल्लाहि ला तुज़ुहा। एॾा माण्हू न आया आहिनि जेके मलाइका आया आहिनि कजले मुगेरीअ में आसमान खां टोला करे लही आया आहिनि क़ुरान ॿुधण लाइ। तू नाटी बुझी न त ॿुधई ॾेढ कलाक नाटियूं थियूं ॿुधी जुतिन में हथ विधुई। क़ुरान त बख़्त वारनि खे नसीब थींदो आहे। हे उहो क़ुरान आहे जंहिंजी पहिरियों तिलावत रब जे ज़ात पाण कई आहे। हाजी साहब इमदादुल्ला दामत बरकातुम तव्हांजूं दिलियूं ठारे छॾियूं पर हिकिड़ो कलाक हिन दिलबर क़ुरान खे बि ॾे न हयाती जंहिं ॾिनी थी हे कलाम बि उन्हीअ मोकिलियो आहे। निंड खटा भञी नास कयूं थी होटलन कान टाइम निंड कान टाइम क़ुरान वणे न। इज्जत मिली जो क़ुरान जे करे। अर्रहमान अल्लमल क़ुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। बाजारे बाझ गई पैदा कई इंसान उनखे जो सेखारी क़ुरान। मां त चवंदो आहियां चुमियूं ॾिजनि उन जे ज़बान खे जेके तिलावत कनि क़ुरान जी। हे उहो कलाम आहे जंहिंजो आसमान ज़मीन जबलनि पार न कयो। रब चयो मां अमानत तो अवां जे हवाले कयां। इन्ना अर्ज़नल अमानत ॻाल्हियूं न कबियूं क़ुरान ऐं नबीअ जो शान। इंसान ज़ात खे इज्जत मिली हिन जे करे ज़ियारत कयो। गजले मुगेरीअ वारो क़ुरान अल्लाह जी अमानत आहे। इन्ना अर्ज़नल अमानत अला समावात वल अर्ज़ वल जिबाल फअबैन अन यहमिलनहा व अशफक़न मिनहा व हमलहल इंसान। माखे गोंबी क़ुरान मिठो तोखे न वणे तो निंड प्यारी कई बिस्तरा प्यारा कई। याद रख क़ुरान को सवाइ सुञा भी आऊं उञा भी आऊं बुखिया भी आऊं छो त कलमे वारनि जूं बुखा उञा लाहिण लाइ जो रहमत वारो क़ुरान आयो। चुमियूं ॾिजनि उन ज़बान खे जेके तिलावत कनि क़ुरान जी। मुबारक उन सीनन के जन सीनन में हे क़ुरान समाया। आसमान जमीन
तहां खणो कुरान जो बार चयूं फअबई इनकार कयूं पहाड़ो ओ जबलो तहां कुरान जो बार खणो के असां पुरजा पुरजा थी वेंदासीं कुरान जो बार न खणी सघंदासीं बीजा दे चई लौ अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिल लराइतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह अंदर ठरे दो सड़े सड़ाई दो ठरे मोमिन जो अंदर जो ठरंदो ई कुरान सां मोमिन जी दिल खल नरम थींदी आ कुरान सां सुम्म तलीन जुलूदुहुम ये शादी खाना आबादी आज में मेहमान बणियो आ रब जो कुरान हे तू असां पाड़े ओड़े जाऊं असली मेहमान आ कुरान को वडेरे जो मेहमान मोकिलियल को अमीर जो को नवाब जो कुरान आ रब जो मोकिलियल मेहमान तंज़ीलुम मिर रब्बिल आलमीन ॾाढो चओ सुभान अल्लाह हिन जो बार आसमान न कयो जमीन न कयो जबलन इनकार कयो कुरान जो बार जो बहादुरन जे सरदार इंसानन जे सरदार नबियन जे सरदार सुनन जे सरदार असां जे मोहम्मद मुस्तफा जो कुरान जो बार कयो ये जहान बीठो थी हिन जे टेक ते कुरान आ जो जहान आ कुरान वयो काश जमीन ते न रहंदी ओ मुगेरी साहब बी कौम वारो चिंबड़ी पो कुरान के हे दुखी घड़ी में कमी हुई सकरात दुखी घड़ी कब्र दुखी घड़ी आखिरत दुखी घड़ी पुलसरात दुखी घड़ी दी हिन सां दोस्ती रखो त सारन मंज़िलन तो आसानी सां पार थी जन्नत में मलाइक वठी कुरान न वणियो त बचो छा मोटी अज तॾहिं तो चए वातसिमू बिहब्लिल्लाह जमीआ हीअ रस्सी थी कुरान वारी हिन खे चिंबड़ी पओ त इहो कुरान परन में उॾारे रब सां मिलाई जद कुल परे थी वेंदई हे कमी हुई गोटे ता भी बख्त वारा कुआरे ता भी बख्त वारा जो मेहमान बणियो आ कुरान जंहिंजे करे नूरी मलाक आसमान को लही आया कुरान के ॿुधण लाइ तू अञा घर अञा उताक अञा बिस्तरो अञा निंड हे सॾई तो कुरान अॼु मांखे सुञाण दुखी घड़ीअ में मां सुञाणींदो आहियां अॼु छोकरा बस करे वे वजीर अमीर नवाब वक्त जा हाकिम जहाजन ते दा उॾामन त गरीब ॾिसनि था त हे कीअं था मथे उॾामिया वञनि पर क़यामत वारे ॾींहुं कुरान वारनि खे कुरान हीअं परन में उॾारे सिधो रब सां मिलाई माण्हू चवंदा हे केरनि हे वज़ीर अमीर नवाबन
मथो वर्दी मिलंदी अहलुल कुरान। हे कुरान वारा उडामिया था वञनि। सूरत बकर सजो बरबण भी, सूरत आल इमरान खबो बरबण भी, कुरान मजीद आशिकन के परन में उड़ारे रब जे ज़ात सां मिलाई। दोस्ती रख त इन दिलबर सां रख न, कर ज़ियारत वरी भी कुरान जी। मर्द मायूं उहे कमाए विया जन शादियुनि जो सिंगार कुरान के बनायो, गमिन जो सिंगार कुरान के बनायो। पुट जमे कुरान पढ़ाइन, शादी ते कुरान पढ़ाइन, न्याणियूं पढ़ाइन कुरान पढ़ाइन, न्याणियूं जमिन कुरान पढ़ाइन। वडे में वडो खजानो कुरान। सब चओ सुभान अल्लाह। घर वेठे मिलियो आ कदुर कोने, हिन जो कदुर उन्हनि जवाननि खां पुछ जन वतन छड़िया। मुगेरी साहब रात जो टाइम आ, नबी से मक्के पाक जे हिकड़ी घिटीअ मां गुज़र कयो। हिकड़े घर मां रोइण जो आवाज आयो। नबी से उन जे दरवाजे ते वया, हीअं दरवाजो खड़कायूं, छो थो रोई? चई साईं विकाणल गुलाम यहूदिन वटि अंदर निकरी आयो। रोए भी पियो, सके भी थो, रोए भी थो, सके भी थो। ये छो थो रोए? ये विकाणल गुलाम ॾींहं जो ज़मीन जो कम था कराइन, रात जो चवन था चकी हलाए, निंड काने तॾहिं थो रोआं। रोईंदड़नि खे परचाइण वारो असांजो नबी। सुभान अल्लाह त चओ ॾाढा। ईद जो ॾींहुं यतीम ॿार ईदगाह जे ॿाहिरां रोए थो। नबी से उनके परचाईंदा घर वठी आया, तड़फ लेल करायूं, सुरमा पारायूं, ईदगाह जे ॾींहुं कपड़ा पारायूं, ईदगाह ॾे वतियूं था वञनि। छो थो रोए? अबो कोने जेको कुले ते खणी बाजार घुमाए, अम्मा कोने जेका प्यार करे, ॿाहिर कोन्हनि जन सां गॾिजी हलां। नबी से फरमायो घबराए न, तुझो रूहानी अबो मां रहमतुल लिल आलमीन। बरिया सुभान अल्लाह न था कयो। अल्लाह हेरे तक सिद्दीका जी सोना नबी चैन यतीम जे लिंगन ते तू पानी हारींदी वञ त मां रहमतुल लिल आलमीन पंहिंजे रहमत वारनि हथनि मुबारकनि सां हिननि जा लिंगड़ा मटिया। तड़फ लेल करायूं, वतियूं था वञनि। अबो कोन्हई रूहानी अबो तुझो मां, ॿाहिर कोन्ही मुंहिंजा ॾोटा हसन हुसैन तुझा ॿाहिरनि। अम्मा कोन्हई मुंहिंजी घरवारी आशा सिद्दीका तुझी अमड़ा। अरे जेको रोए पियो उन यतीम रोईंदड़ खे खिलाइण वारो चओ असांजो नबी। असां मरम ख़त्म थी वियो, कोई कंहिंजो सॼण नथो नज़र अचे। गॾु खाइण, गॾु घुमण। अल्लाह ज़बान ते हिकिड़ी ॻाल्हि अंदर में ॿियूं अॻे हल त ख़बर पवई न। नबी साईं चयसि हुनखे ख़बर कोन्हे त नबियनि जो सरदार आहे।
नबी साईं छा था चवनि लफ़्ज़ बुझाए चयई त ॿियो कुझु नथो करे सघां हिकिड़ी ॻाल्हि कयां थो तूं वञी निंड कर तुझे बदिरां चकी मां थो हलायां उनखे पतो कोन्हे त नबियनि जो सरदार आहे सुभान अल्लाह चओ इहा ख़बर नथसि त रहमतुल आलमीन हिक राति चकी हलायूं ॿी राति टी राति चकी हलायूं हाणे पुछनसि त ॾे ख़बर चई साईं वॾा थोरा करे छॾियई ॾाढी निंड कयम मुंहिंजा थक लही आ ॾाढो रहम दिल तो नज़र अचे इख़लाक़ वारो तो नज़र अचे ॿुधायो त तव्हां आहियो केर नबी साईं दा चवनिसि इहा त ख़बर ॿुधी हूंदई त मके में नबी पैदा थियो आहे जंहिंजो नालो मोहम्मद ऐं अहमद आहे उहो मां आहियां उहो तूं ॿुधो कजले मुगेरी साहबनि जे ॻोठ जी जमात असांजे महबूब जो नालो बि रब पाण रखियो आहे ॼायो त चओ सिंगार बि पाण कराईं ऐं 3 नंबर में असांजे नबीअ खे चओ पढ़ायईं बि पाण असांजे नबीअ जो उस्ताद बि ख़ुदि ख़ुदा पाण सोच त कर न इहा त ख़बर ॿुधी हूंदई त मके में नबी पैदा थियो आहे नालो मोहम्मद ऐं अहमद उहो मां आहियां जंहिंसां उहो तूं आहीं जल्दी कर देर न कर अवल पढ़ाए कलमो त तुंहिंजो ग़ुलाम बणिजी वञो नबी साईं कलमो पढ़ायुसि हाणे पुछा था कनिसि तूं केरु आहीं जंहिं क़ौम जो सीधी आहे रंग जो सादड़ो आहे ज़बान ते हबका नालो आहे मुंहिंजो बिलाल बिलाल तूं चई हा नबी साईं कलमो पढ़ायुसि सुभान अल्लाह कर तू निंड कर टेक ॾेई अल्लाह हेरे कंदे कलमो पढ़े हाणे तो चवे सोना माखे कुरान जा भी सबक दे सबक दाजन बिस्मिल्लाहिर्रहीम सारी दुनिया जूं ॻाल्हियूं गॾु करे हिक तरफ़ कुरान जो हिकु हरफ अञा मथे ये कुरान मथे आ त चओ कढ लॻण वारा बि मथे सुभान अल्लाह चओ तोखे मिट माइट पाड़े ओड़े वारा सलाम कन कुरान वारनि खे मलाइकत सलाम कंदा पर जॾहिं हीअं जन्नत जे मलाइक वठी हलंदनि रब भी सलाम कन सलामुन कौलम मिर रब्बिर रहीम मोमिन खे वणंदो ई कुरान सबक ॾिनऊंसि कुरान जो कुल हुवल्लाहु अहद ॿार त ॿुध वञी आवाज़ 3 मेलनि में तो आवाज़ वञे 3 मेलनि ये हक़ लांदी न कुरान मां कुरानो
दगारी ते भी को न बिहारे। ये सब कमाल कुरान में छा थियो आजो तो के कुरान न वणे मुशरिका जवे दो वसीकल लज़ीना तक़ऊ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम खज़नतुहा सलामुन अलैकुम। खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा सही कंहिंजे लाइ चई वलम यख्श इल्लल्लाह। इहो थी कुरान जेको ॾुखी घड़ीअ में कम अचे। ए जेके नबी आया दक नबी शफात कंदा वली कंदा हाफिज कंदा शहीद कंदा आलम शफात कंदा पर कुरान ॿ ॻाल्हियूं कंदो घणियूं हिकु शफात कंदो ॿियो हुज्जत कंदो। कुरान चवंदो रब कुरान चवंदो रब हे मुंहिंजो आशिक़ आहे हे मूंखे राति जो पढ़ंदो दुनिया निंड कंदी मोकल ॾे त जन्नत में वठी वञा। वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। इहो थी राति जो कुरान पढ़णो। हिन खां गुज़ारता पुछो चलन उताक में चार गॾिबा गुज़ारता वो चंदो चंगू कीअं वॼाईंदो आहे चपड़ी कीअं वॼाईंदो आहे यकतारो कीअं वॼाईंदो आहे कुकड़नि जे मेल में जे अख लिकिरे कुकड़ जी फुहारो कीअं हणंदो आहे। इहे ॻाल्हियूं उताकनि में ऐं हेॾे त मस्जिद में तोखे कुरान मिलंदो रब जी निमाज़ मिलंदी। वञे काॾे थो हुजूर जो साहबिया रात जो कुरान तो पढ़े एडो कुरान सुनो पढ़े जो नबी से घेरो आरे विदई हुजूर के जेते नाज़िल थियो आ कुरान। साहबी चयो सही हलूं सियारे जी रात आ पारो किरे थो नबी साईं चयो मथे तक नूरी मलाक लाटू करे न जवान जो कुरान ॿुधण आया न मां मोहम्मद अॻिते कीअं आला। इन जा रंग जन खे लॻा उहे वली बणिजी जन्नत में वञी पुॻा। रंग आहे कुरान जो न जो सोने बिलाल के सोने सिद्दीक के सोने उमर के सोने उस्मान के सोने अली के सोने हसन के सोने हुसैन के असहाबन अहल बैतन के समूरा जो रंग हो तो कुरान जो हो जो रंग हो तो मुस्तफा जे गुलामी जो दुख ये दफे थी वञन हुजूर जे ॾिसण सां ये तेज हवा में कख उड़ा तू काॾे थो वञे। अल्लाह नबी साईं चयो हिननि जो कुरान त ॿुध। साहबी अॻे चयूं मलाइक लही आया न कुरान ॿुधण मां मोहम्मद अॻिते कीअं हलां। ॿुधो कजले खान मुगेरीअ जे ॻोठ वारो साहबी असाननि ताईं कुरान पढ़ियो आहे मुस्तफा घेरो वारे विधई सुबुह जो निमाज़ ते आयो पुट तो पे कुरान पढ़ियो चई साईं हा चई वाह जे कुरान पढ़ियो थी मूंखे रोवारे विधो थी ओरे आ मां भाकुर दबाए ओरे आ इहा ज़बान ओरे करते न दे मां मोहम्मद चुमी ॾिया। साहबी तो जय साईं मूंखे तो पतो ही कोन हो तहां ॿुधो था कुरान।
जे खबर हुजे त तहां दा ॿुधो क़ुरान त अञा ठाहे बड़ा हा वरतिल क़ुरान तरतीला। अञा कर सुभान अल्लाह। मन अॼो की रात क़ुरान ॿुधण आयो आहियां शादीअ जे मौके में। अॼु तौबा करे तो उथे उमिरि जा गुनाह धोई छॾी। गुनाह मेटे मथों नेकियूं डो लिखरा वई। युबद्दिलुल्लाह सय्यिआतिन हसना। अबा ॻाल्हाए न ओ भाऊ खिल न मता रोवारे न खुदा छॾई जो वरी परचाइण वारो ई न हुजई। एॾो न खिल मस्करिया। मां दर्द में तो कुरान पढ़ा तोखे खिल मस्करी वञी मस्करन वट वञ। हिन में वॾी ताक़त आहे कुरान में। अल्लाह सुल्तान अहमद जतोई वॾो आलिम बुज़ुर्ग को तक़दीर पियो करे। माण्हू आयो वो ॻाल्हाइनि पिया पाण में मस्करी। सुल्तान अहमद चयो जलसे में तव्हां ये कुआरियूं खणी ती नथा मुंहिंजे आॾो न खड़कायो। मुंहिंजे अॾो वॾो हथियार आहे जेको क़ुरान। ये मज़ाक आहे। फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान। माण्हू न ॿुधनि मलाइका ईंदा। एॾो कमाल आहे जो क़ुरान में जन के हिन क़ुरान जो रंग लगो हेरे त दगिजाए। उहे अॼु जन्नत जे माड़िन में वेठा थी। हुजूर के चई सोना माखे त खबर नहीं त तहां दा कुरान ॿुधो न त अञा ठाहे बड़ा। नबी से जे खबर नहीं एड़ो कुरान पढ़ियो थी माखे रोआरे विधो थी। या ज़बान ओरे कर तई न ते मां मोहम्मद चुमी जाए। हाणे इन के बाय साड़ी दी जंगे हुजूर चुमी दे। हिजरे स्वद पत्थर जन्नत में आयो उन जे चुमी जन जे लाए दुनिया हीला थी करे काबतुल्लाह जे दीवार जे कुंड में फिट थियला के किरी था पवन। मोहब्बत में धकड़ो तो लगे तभी ता चौन परवाह नाए छो था जोर जन। इन करे जाते नबी सही रहमतुल्लाह आलमीन इनके चुमियूं ॾिनियूं मन मां खतादार जा चप उन जाए ते लगिन जाते कायनात जे सरदार जा चप मुबारक लॻन। इन सिक में धिक्का खाइण भी बर्दाश्त कन मन मुंहिंजा चप लगिन उते जाते रहमतुल आलमीन जा चप मुबारक लॻन। उन पत्थर के हजरत उमर तो चए ओ पत्थर आहे त तूं पत्थर बराबर जन्नत में आयो आहे। नफो नुकसान तुझे हथ में कोने। चुमियूं तोखे तॾहिं था ॾियूं जो कायनात जे सरदार तोखे चुमियूं ॾिनियूं आहिनि। सदको अञा कुरान जे नाले ते हजरत बिलाल के सबक ॾिनऊं कुरान जा। कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद। समद माना समद माना बेलालच। अल्लाह काफरा मढ़िया में वेठो आ छा पियो चए या सनम या सनम या सनम निंड जी या समद
या समद अर्श वारो तुझे जी मुंहिंजा बाना अड़े सॾ उन्हीअ खे जेको जी सां जवाब ॾे सॾियूं ही आंगुर मथे कर ये रब वटि शाहिदी ॾींदी कि उन्हीअ रब खे सॾ जंहिंजे हथ में हर शइ जा खज़ाना सुभान अल्लाह चओ मलाइकन चयो साईं हे त पुत खे तो सॾे निंड जी वई दस सनम जे जाते समत जा लफ्ज़ था लिखनि रब चयो मलाइको सनम भी सॾो न ॾेसि मां समद भी न ॼांस हुन मां में फ़र्क़ु कहिड़ो थियो तोड़े भुली पियो आहे मांखे सॼो अथई मां जीव कंदो मांसि इहा ई त मुंहिंजी रहीमी अञा अहिड़े रहीम जे दर ते न अचे हिन खे चुप सबक मिलियो बिलाल खे घिटिन में दगन में छा पियो चवंदो अचे आहद 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 काबर धक दानस मारा जूं मिलनस धिक्का दा जनस गिच्चीअ में रसी विझी लोफर छोरा गेलन्स पिया तभी पियो चवे आहद आहद सुभान अल्लाह सुभान कजा अजो थकल आए अल्लाह काथों रब राज़ी थियो तवजो शादी जे मौके ते मिठो कुरान नसीब क्यों दई न त हिन महिल पादर जेडी मोबाइल कुट कुटा गोघरे जो टड़को आ पर हाओ रब जन ते राज़ी थे उन जे अंगण ते कुरान जे रहमत जा ककर शादी जे मौके ते मिठो कुरान अड़े वडा भंडण त शैतान के हुंदा मुंह मथो कुटींदा हुंदा अजु दोल हुजना नाचू हुजना पर जन ते रब राज़ी थींदो आहे उन्हनि ते कुरान जे करे जो रहमत वसाईंदो आहे शादी उहा खाना आबादी आहे जंहिं शादीअ में कुरान आयो वनुनज़्ज़िल मिनल कुरान दादा कर सुभान अल्लाह थकल हो तो दुआ कुरान वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफ़ाअ व रहमतुल लिल मुमिनीन हिकड़े पासे हिन के शफात करे मोकिले बे पासे रहमत साईं कंहिंजे लाइ जो मोमिनन जे लाइ कुरान वणंदो ई मोमिन खे आहे अड़े मुशरिक जो त हिन सां जहिड़ो आहे अल्लाह मोमिनन सां रब लेखो ई न करे मुशरिकन खां रब भी बेज़ार त रसूल भी अल्लाह सूरत तौबा तो पढ़ा मुंड बरीउम मिनल मुशरिकीन व रसूलो जेदो माला मुशरिकन को बेज़ार मुझो रसूल भी बेज़ार साईं पैदा भी पाण कई हाणे जो बेज़ार थियो आ जे इन करे बेज़ार थियो आ जो रब जे इबादत में शरीक कया दव तदी बेज़ार आ मोमिनन को रब भी राज़ी रसूल भी राज़ी बिलाल के धक मारा धिक्का रस्सियों गिचन में गेलन हेठों ततल वारी तभी पियो चए आहद 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 सुभान अल्लाह कर चेन पियो काफरो जी धक दाणो मुंहिंजो ईमान वधंदो थियो ओ काफरो ये मुंडी मुझी धड़कों जुदा करना तदे भी मां ये रग रग मां ये लफ्ज लिखरंदा आहद आहद
हिकड़ो आ ॿियो आहे ई कोन। अबू बकर सिद्दीक़ ॾिठो, मारे कंडियो मोबाइल के छॾ, सिद्दीक़ ॾिठो त इन सां छो था विड़ो, हे त नबीअ जो परवानो आ, हे त क़ुरान जो आशिक़ आ, हे त तौहीद जो पतंग आ। जे असां वटि विकाण अल्लाह, जई जेके पैसा घुरो त मां ॾियां, हिन खे मां आज़ाद कराईंदुसि। ॾाढा चओ सुभान अल्लाह। सिद्दीक़ अकबर पैसा खर्च करे हजरत बिलाल के आजाद कराई, छो त अल्लाह राजी थे। केॾा पैसा प्यारा। अबू बकर सिद्दीक़ जो पीर नाराज तो थे। अबू बकर मिस्कीनन गरीबन में पैसा तो खर्च करे, पर सिद्दीक़ जी दौलत ते नजर न आई, मथे नजर आई। दौलत वने पर अल्लाह राजी। सुभान अल्लाह कर ॾाढा। के राजी थे? रब। हिते छो आयो आहे? निंड फिटाए त रब राजी मन राजी थे का जन्नत में जाए। और हिन कुरान में रब चयो आहे जेके मांखे राजी कंदा मां भी राजी कंदो मां। पढ़ा कुरान न। वसाबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। यही पहिरियों नंबर मुहाजिर, ॿियो नंबर अंसार, टियों जनोनन जी ताबेदारी कई। हिन कुरान में चई मां त उन्हनि खां राज़ी आहियां, पर उहे भी मां खां राज़ी आहिनि। वरी ॿी आयत पढ़ा, फरमायो या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िय्यह फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। जाको एठो अच्छा तो बड़ा कुरान जाते कुरान पढ़दो आ उते रंग लगंदा। हा हा जे चवे त मां अल्लाह जे गज़ब डमर कहर खां बचां त पोइ हिन खे सीने में जाए, हिन जा हुक्म जी जी करे कबूल कर त पोइ तुझे लाइ दुनिया में भी इज्जत, कब्र में भी, आखिरत में भी। मानू गोता पिया पगर में खाईंदा, तोखे मलाक वठी सिधो अर्श जी छांव जे हेठो बीहारी। इहो थी कुरान। सिद्दीक़ अकबर पैसा खर्च करे हजरत बिलाल के आजाद करायो, छो त अल्लाह राज़ी थे। हिन आयत में भी चई ऐ पंहिंजे नफ्स जूं ख़्वाहिशूं कटे पंहिंजे रूह के मुझे कुरान सां रात ॾियारण वारा इरजी इला रब्बिक, मौत मुझे तरफ। दुनिया में तो राज़ी कयो, अजो अजो त मां राज़ी कया। हाणे ख़ास मुझे बानन जे टोलीअ में शुमार थी दाखिल थी जन्नत में त दुख ई लाया। कुरान पढ़ी माना कया त मानू त इज्जत कनी, पर मलाइक भी इज्जत कनी। ॾाढा चओ सुभान अल्लाह। अबू बकर सिद्दीक़ जे शान में रब कुरान जी आयत नाज़िल कई। वञो जिब्रील ही आयत खणी वञो मुझे सुने नबी ॾे
अबू बकर के चओ मुझे राजी करण लाए बिलाल के आजाद करायो थी। मां रब भी कुरान में तो चवा तो तोखे भी मां अल्लाह राजी कंदो। सूरत लैल और टीहों मिठो कुरान पढ़ा चवे तो वसयु जन्नबु हालात कल्लज़ी एक लफ्ज कुरान वसयु जन्नबु हालात कल्लज़ी यूती मालहू यतज़क्का व माल अहदिन इंदहू मिन निअमतिन तुजज़ा इल्ला बुतिगा। तब्बे दलोलियूं ॿुधाए कुरान जूं न मुबारक घोटे तन के भी कुंवारे तन के भी जो अज तहां जो मेहमान हे रब जो कुरान पढ़ियो। नूनारी वेठान हैदराबाद को मथों 22 कॉलोनी रात जो तकी रखियम सुबह थियो जैसे निकाह तू घोट चिमकदो बे आयो। अल्लाह माचो बाबा हितों जा मोली नाराज थींदा 12 महीने एक निकाह थे वो भी बेन को विजायो इन जी खिदमत क्यों निकाह हितों चई ना तू माचो भला वठी जो घोट के वठी आयस 40 जरा घोट सां कन के हार हथन में हा हा घोट के जो ॾिठो में ताकि एडा गाना बदल से हिय पे वतियूं आयस हथ में हिकड़े के हेडो हथ दीद न पई पएस एडा गाना बदल जणो अली वाहन जे पीढ़ीअ ते गाबो था कयूं हेड़ो कर वरी मुझे वेझो आयो हेडी काती हथ में हे छाती डोर तू कोन ले जा जैसा ये पुरानो रवाज आ। वरी जे पोयों दिसां हिकिड़ो हमरा कारी मोबिल हणी ॼणु तओ घुमायो अथसि। अरे तोसां ये छो अशर आहे के मां आनर आहे भई त मोबिल ई अथऊं खणी कार में डुबी दीवारनि बि मां पोतड़ो काथे छॾींदोमांसि बाहि लॻई पोतड़े के लखनि जी इज़त थो विञाए रब तोखे छॾियो। अल्लाह कोन सुधरदा माण्हू अञा उहे गंदियूं रस्मां जाहिलनि वारियूं। अरे ये सब कुरान हुजूर जे फरमान टोड़े फरमाई वजाल बैनकुम मवद्दतन व रहमा। घोट के केमल खारे ते तावे आए वारो ही शाय रब तो जे ज़ालम मुर्स जे विच ते मोहब्बत बाझ प्यार मां पैदा कयो। 8 ॾींहं ज़ाल पेकंदी घुमण वञे त हे रोड ते बीठो आहे माण्हू चवंदो छो भला चई 8 ॾींहं आहे घर वारी वई आहे अॼु चयो त ईंदी इंतज़ार में आहे। या मोहब्बत कई रखी घोट कराचीअ जो मुर्स ऐं कुमार सखर जी हिक ॿिए जे इंतज़ार में या मोहब्बत कई रखी ये कंहिंजा तोरा वजल बैनकुम मवद्दतन व रहमा इन फी ज़ालिका लआया। 21 सूरत रूम मिठो कुरान ये साईं असां हाफ़िज़ न मौलवी सॼी ताक़त हिन जी आहे। ॾाढा कर सुभान अल्लाह ज़ाल मुर्स जे विच ते मोहब्बत बाज प्यार पैदा करण वारो मां आदम दे हवाल चवे तो इन्नी खालिकुम बशरुम मिन तीन
मिट्टी में पैदा करे, रूह फूके, जन्नत जे मारन में पियो घुमाए। आदम दे हवाल अकेलो वो भी बजना तो खिलऊं गालायूं जे दुआ कबूल कई माए। सही साल लगंदा, महीना लगंदा, चाजे कलम हिल पसर अख टूट बूटे पटण तुझो कम, तुझे खबीअ बासरीअ मां हवा पैदा करे, लटा ज़ेवरात पाराए, दाढ़ी लाल कुमार करे, तुझे अॻियों बिहारण मुंहिंजो कम। ये कंहिंजूं करम नवाज़ियूं ॾाढियां ॾाढियां चओ सुभाणे रब जा थोरा थी। ॼट वरी चवंदा आहिनि मुला आदम जो निकाह कयो वेंदो मां तो पिणी। अरे उन महिल हुयो केरु? रब छा चयसि याद मुस्कुन अंत वज़ौजुकल जन्ना। आदम तू ऐं तुंहिंजी ज़ाल वञी ॿई जन्नत में रहो। जॾहिं रब चयसि त हीअ तुंहिंजी ज़ाल, हद थी वई। आराम हिलाल करण वारो केरु? रब चयसि हीअ तुंहिंजी घरवारी आहे, बस तोखे छा थियो आहे? गुधनि कमनि जे कॾ छलनि भीलियानी बागड़ियानी तोॾे ॾिसे पंहिंजी हसीन जमील ज़ाल बि नथी वणई। वाह तो बाकुनि जेॾो फाटी थो वञे, गिग थी वई। वाह जो हिन जो घुमणु आहे। उहा काणी बागड़ियानी जंहिंमां ॾूंड जी धप थी अचे, हया नथो करे। क़ुरान में रब चयो धारी औरत ते नज़र ओचितो पवई, अखियुनि खे धिको कर। वरी चई जंहिं औरत जी नज़र मर्द ते पई, अखियुनि खे धिको कर। न मर्दन में आया न माइन में। शोएब नबी जे न्याणियुनि मां हिकिड़ी न्याणी मूसा नबी ॾे आई पे, एॾो हया जंहिंजे हयाव जी नेकी रब क़ुरान में कई। फजाअतु इदाहुमा तमशी अलस्तिहिया। सुभान अल्लाह कर ॾाढा त क़ुरान ॿुधाए इन माई न्याणीअ जी नेकी हिन में लिखी न क़ुरान रहे जो न नेकी रहे। तव्हांखे छा थियो आहे? घर जा भाती न वञनि। ज़ानीअ जो हशर ॾिसजां, ज़ानीअ जी क़बर बाह जो तनू हकल थोड़े कुरान ला तक़रबु ज़िना इन्नहु कान फाहिशतन वसाअ सबीला। ज़िना त न कयो, बल्कि वेझा भी न वञो, उहा लाइन भी न वठो, मतलब रब जो डमर न कड़की पवई। होश कर, इश्क थो करे ज़ालिम। इश्क रख त क़ुरान सां रख, इश्क रख त मदीने वारे मीर सां। तो वार खे भी लोडो न अचई। मलाक सलाम कयूं, जन्नत ॾे वतियूं वञनी, वॾे अखियुनि वारियूं हूरा तुझे इंतज़ार। जंहिंजी हिकु हिकु अखि कुकड़ जे आने जहिड़ी। पर जेकॾहिं हीअ घर वारी तुंहिंजी निमाज़ ला पर्देदार आहे, हयादार आहे, क़ुरान जी तिलावत थी करे, हा मुर्स जे इन माल में घर जी मिल्कियत में ख़यानत नथी करे, तक इहा मोमिनानी औरत मुवहिदानी क़यामत ॾींहुं 8 दर रब जन्नत जा खोले ॾींदुसि। चवंदुसि जहिड़े दर मां दिलि घुराई हली वञ, मां अल्लाह तोखां राज़ी। वरी हुस्न इन जो ॾिसजांइ, इन हयादार औरत जो, निमाज़म जो, क़ुरान वारीअ जो हया ॾिसजांइ ऐं हुस्न ॾिसजांइ। एतिरो हुस्न हूंदो जो हूरा भी न पुॼे। तोखे छा थियो? घर जा भाती न वञनि। अॻे हल त ख़बर पवई न। वरी फरमाए थो क़ुरान में
अलम नजअलिल अर्ज़ मिहादा वल जिबाल औतादा व खलकनाकुम अज़वाजा। सुभान अल्लाह करे। जे तो जमीन पानी ते विछायो, हेठों छाए पानी, वरी मथा जमीन लुडे, वरी मथो मेखा मास जबल बीहारिया मास। तू एडो रब के प्यारो आहे ये हिन के तकलीफ न अचे। हिन कुरान में चई इंसान के पो पैदा कयुम, अग में उहे शयूं पैदा कयुम जेके हिन के कम पे आहिनि। वो भी अल्लाह के न सडे सजदा बेजा। अल्लाह जे तो तांगे जोड़ो जोड़ो करे पैदा कयूं। ज़ाल हुजे कि न छो ततल आ जागल आई। अल्लाह दो लटा तो खबर पवे बचा मानी रंध बोड़ गड्डू लटन वाली मशीनियूं। अल्लाह ये थोड़ा कया था। नबी से फरमाया तो सारी दुनिया के नेमतुन में पीरियो नंबर नेमत हयादार घरवारी। ये खीर ये माखियूं ये शरबत तुझा न पुजन। हयादार घरवारी थी ज़ाल तुझे ला ढाला। हाँ जेंद मां निसाकुम हरसुलकुम ज़ाला तांके पोखा करे दिनु। हिन पोख मो सिरिया चना मटर बाजर जूअर अंब डाड़ू दूत जैतून इंजीर अंगूर फारवा खारका। पर ज़ाल वारी पोख मो के मल पुटड़ा दो जाए के मल न्याणियूं दो जा। न्याणी तो तोखे ज़ाल मां वणे ही नथी। और पहिरियों नालो रब कुरान में न्याणीअ जो वतो आ। लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़। बस जरो कंध तो हणे सुभान अल्लाह त कर। हे मन जो गाटो हणो था तोले जी ज़बान आ। यख़्लुक़ु मा यशा यहबु लिमन यशा इनासा। आओ आयो नालो न्याणीअ जो पहिरियों नालो रब न्याणीअ जो वठो। तोखे न्याणी न वणे पुट इनके मर्ज़ीअ ते न पढ़ा त सींध जो डंडो ठा अबो छड़ियूं पियो हणे। ऐं हयादार न्याणी जंहिंजे कढ लाईंदे हेॾे मारे त रोईंदी वेंदी। बाबे जी पग बचायूं वेंदी। अम्मा जे पोतीअ जी लॼ रखियूं वेंदी। जेको अबे मां फ़ैसिलो कयो आहे मूंखे क़बूल। अलाए छा थियो आहे तोखे पुट। पुटो जे त साल न त परे कर। इब्राहिम नबी चयो रब हबली मिन सालिहीन। बच्चो दे सालियो जेड़ो घुरियई ओड़ो दिनो माफ। हाँ ये काती अबो मिना जे मैदान में ये गर्दन ते हलाए थो। इस्माइल चढ़ई भी न थो चोरे। पीउ के तो चे अब्बा जे गाल जो हुक्म मिलियो थी देर न कर। जे में उहो राज़ी आ मां इस्माइल भी राज़ी। बुढ़ो जिन एड़ा अल्लाह पुट ने मत न्याणी रहमत और रहमत मत है। अमा फातिमा ने नबी से वेंदा फातिमा सफर में दो वञा तो सा मिलना तो खे दुआ भी करना आयो दुआ कराइण भी आयो। अरे न्याणी जी दुआयूं थी अबे जी दुआ थी अम्मा जी दुआ थी जो हले तो। अबे के धिक्का अम्मा के धक न्याणियुनि के ईद जा 5 रुपया भी न दे। अगे हल त खबर पवई। अल्लाह 4 पुट वठी आ पीउ के अस्पताल। डॉक्टर अबो बीमार एक्सरा करायो
जॾहिं जोगो विकुण तॾहिं एक्सरा थियनि गरीब काॾे वञे एक्सरो थियो चयूं हिन जो गुर्दो ख़त्म आहे चईनी पुटनि गुर्दो न ॾिनो चारई हलिया विया अबो कुराड़ो ते वेठो आहे न्याणीअ खे ख़बर पई घर हली आहे पंहिंजे ख़र्चीअ जा 5 रुपया गीदे में विधई अल्लाह रहे में कपड़नि जो जोड़ो डॉक्टर खे चई मुंहिंजा ॿार त हलिया विया डॉक्टर मुंहिंजो बाबो आहे 5 रुपया बि आंदा दम हे कपड़नि जो जोड़ो भी खणी आई आहियां मां जान मांखे प्यारी न आहे जेॾो अबो प्यारो आहे मां गुर्दो जणाई आहियां भली मुंहिंजी जान हली वञे जीअं बाबे खे तकलीफ़ न अचे इहे दीन्या तो कयो छा आहे कारखाना भी पुट जे हवाले दुकान ज़मीनूं बंगला ऐं न्याणीअ खे रवो न वठी ॾे कपड़नि जो जोड़ो न वठी ॾे हे छा थो करे हया कर 4 ॾींहं थी आया थी सिद्दीक़ अकबर पंहिंजा पैसा ख़र्च करे हज़रत बिलाल खे आज़ाद करायो रब चयो सोना नबी अबू बकर खे चओ इनखे भी मां अल्लाह राज़ी कंदोमांस वमाल अहदिन इंदहू मिन निमतिन तुजज़ा इल्ला बुतिगा वजह रब्बिहिल आला वलसौफ यरज़ा राज़ी थियण जो लफ्ज़ आयो कुरान में सॼी दुनिया कीअं बि चए पर सिद्दीक़ जो चओ नंबर मथे सुभान अल्लाह चओ ॾाढी नबी से घर वेठा माई आई नंढड़ी न्याणी खणी हुजूर ॾे ओ अल्लाह जा रसूल ॾाढी बुखायल मांखे खाधो खारा नबी से पंहिंजे घरवारीअ खे चयो सिद्दीक़ा चई जी मुंहिंजा सोना नबी हुजूर खे घरवारियूं भी जी थियूं कनि तुझूं असांजो कंहिंमहिल परतला कंहिंमहिल राज़ी कंहिंमहिल नाराज़ कंहिंमहिल थांव पयूं भञनि कंहिंमहिल मानी हीअ महला तुंहिंजी काॾे वए ऐं हुजूर खे जी चो तोखे चूंड अबे करे परणायो चाचे ॾाॾे नाने मोहम्मद मुस्तफा के तो रब चए ओ सोना नबी ये बीबियूं तोखे चूंडे मानियूं आखिरी लफ्ज़ थी कंदे कलाक को मथे वियो वरी बीबियुनि खे चयई ओ मुंहिंजे हुजूर जूं राणियूं एड़ो घोट कंहिंखे न मिलियो आहे जेको तव्हांखे मिलियो आहे हेॾा वारा कावड़ में दादे जिंदे लहे त जान छुटे अल्लाह या निसा अन्नबी लस्तुन्ना का अहदिन मिनन निसा हुजूर जूं राणियूं एड़ो घोट तव्हांखे मिलियो आहे जो कंहिंखे भी न मिलियो आहे चओ बीबियूं भी मान वारियूं त घोट भी चओ मान नबी साईं चयो पंहिंजे प्यारी घरवारीअ खे सिद्दीक़ा हिन माईअ खे खाधो खाराए के सोना नबी असांजे घर में हिकड़ी खार का ॿियो अल्लाह जो नालो सुभान अल्लाह कर त दुआ करो नबी साईं छा चयसि सिद्दीक़ा इहा खार माईअ खे ॾे सकरात वारी निंद्रा अल्लाह खार कमाई अगे दे अल्लाह
तू असां न ॾियूं चवंदासीं माईअ खे 5 दर बयान हीअ बचन कान रखी आहे नबी तो चए त तूं ॾे असांखे अल्लाह ॾींदो हिकिड़ी खारगा ॿियो घर में अल्लाह जो नालो तू इहा खारग इनखे ॾे असांखे रब ॾींदो खारग ॾिनऊं माईअ खे 2 कयो माईअ खारग खे अधु पाण खाधई अधु चबाड़े चबाड़े नंढड़ीअ न्याणीअ खे खारायई नबी साईं खे थी चए पंहिंजी प्यारी घरवारी हेॾे कंदी जाए उम्मुल मोमिनीन असांजी अम्मा नबीअ जूं घरवारियूं जो मोमिननि जूं माए सिद्दीक़ा इहा खारग माईअ खे ॾे उनखे ॾिनऊं 2 कयई अधु पाण खाधई अधु चबाड़े चबाड़े नंढड़ीअ न्याणीअ खे खाराई इते हुजूर खे पंहिंजी राणी थी चवे के सुहिणा नबी केॾा बच्चा प्यारान बुख माईअ खे ॾाढी पर अधु खारग पाण खाधई अधु चबाड़े चबाड़े नंढड़ीअ न्याणीअ खे खाराई नबी ता फरमाइन सिद्दीक़ा जंहिंखे 3 न्याणियूं ॼायूं उन्हनि जी ख़िदमत कई वक़्त ते परणायई क़यामत वारे ॾींहुं इन न्याणीअ जे अबे जे जन्नत जो ज़ामिन मां रहमतुल लिल आलमीन पाण सां ईअं गॾु अचूं वेंदो मास जीअं 2 आङरियूं पाण में ॻंढियूं जद नानिन ते कावड़े वेठो आए अरे न्याणीअ जे करे नबी तो ज़ामिन पवई जन्नत जो सुभान अल्लाह चओ भला से 3 न्याणियूं न 2 के 2 जी ख़िदमत कई वक़्त ते परणाई इन न्याणीअ जे अबे जे जन्नत जो ज़ामिन मां भला से 2 न हिकिड़ी जे मां ॾिठो त रहमत जो दया जोश में आ वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन एड़ो नबी मिलियो आहे जेको जान ला रहमत कई हिक न्याणी दस इन जी ख़िदमत कई वक़्त ते परणाई हिक न्याणीअ जे अबे जे जन्नत जो ज़ामिन बि मां रहमतुल लिल आलमीन अल्लाह इन शादीअ खे खाना आबादी करे 1.25 कलाक ॻाल्हायो आहे मूंखे पोइते मोटणो आहे अल्लाह ताला मुझी हाज़िरी तहांजी कबूल करे वक्त घणो हलियो वियो मांखे इहा नहीं त को जल्दी में बयान दींदा अल्लाह ताला मां कुरारे जी हाज़िरी तहांजी हाज़िरी कबूल करे हिन घोट के अल्लाह शादी के खाना आबादी करे हिन में बचड़ा रब सालिह पैदा करे अल्लाह ताला हिन जे घर में हे कुरान वारो नूर चमकाए वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम या अल्लाह हिन कजले खान मुगेरिया जे गोठ के दीन जो मरकज बना जनामिड़िन घरन में कुरान बुधवा उन्हनि जूं झोलियूं रहमत सां माला माल फरमा या अल्लाह घोटे तन ते भी राज़ी थी कुंवारन ते भी राज़ी थी हिन बिरादर ते राज़ी थी हिन जमात ते राज़ी थी हिन पाड़े ओड़े ते हिन मिठे कुरान जे करे राज़ी थी समूरन जा अवला कम सवला कर जन वट पुट वेठान न्याणियूं वेठियूं उन्हनि जे लाइ वाह कर मदद कर वाह कर समूरन के मक्के मदीने जो दीदार करा समूरन जा डुकड़ा दफे फरमा या अल्लाह ये तुझो एहसान आ जो मां बेकार को कम तो वठे ये तुझी मेहरबानी आ जो मिठड़ो कुरान तो पढ़ रहा है या अल्लाह ये कुरान जे करे इन शादी जे मौके ते पंजे घर में गडु क्यों थी ये जन्नत में भी गडु कजा सुभान रब्बिक रब्बिल इज्जत अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन आमीन ला इलाहा